मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मुंहिंजा साईं, मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा नौजवानों, मुंहिंजे धरती जा असुल वारसो, मुंहिंजे धरती जा मालिको, मुस्तक़बिल जा मामारो, हीअ शयूं जेके तव्हां सां शेयर थो करियां उन जे करे त सुभाणे जॾहिं बि तव्हां पंहिंजे न्याणी जे मुक़दर जो फ़ैसिलो करियो त उन में बुनियादी जेका अंसर आहे, जेको बुनियादी अंसर आहे उन खे ज़हन में रखी करे पोइ पंहिंजे बचे जी ज़िंदगी जो फ़ैसिलो करियो। मूं वटि हिकिड़ा ॿ मिसाल आहिनि जेके वकील हुअण जे नाते सां तव्हां ताईं पहुचाइण थो चाहियां। मुमकिन आहे त तव्हां को अहिड़ो फ़ैसिलो करण लाइ वञी रहिया आहियो त तव्हांजी रहनुमाई थी सघे, ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां जॾहिं तव्हां फ़ैसिलो कयो रिश्तनि जो त उन में इहा शइ ज़रूरु रखिजो। मूं वटि मिसाल आहिनि हिकिड़े अमीर छोकिरे ऐं ॿिए ग़रीब छोकिरे। अमीर छोकिरे पंहिंजी शादी जेका कई उहा उमिरि जे लिहाज़ खां उहा छोकिरी हुन जे अधु उमिरि जे मुताबिक़ हुई। घोट जी उमिरि उन वक़्तु 40 साल हुई ऐं कुंवार जी उन वक़्तु उमिरि 20 साल हुई। घोट वटि फॉर्चूनर गाॾी हुई, घटि में घटि 5 करोड़ रुपए जो बंगलो हुयो, बैंक बैलेंस, शॉपिंग मॉल, केतिरा ई घर जेके रेंट ते मिलियल, लखनि रुपयनि जी हुनजी आमदनी। जेकॾहिं हू डेली 30,000 रुपया ख़र्च करे त बि हुन जे लाइ कोई इशू कोन हुयो। उहा न्याणी जॾहिं उन सां शादी कई त हिकिड़ो त एज जो फ़र्क़ु, हू छोकिरी पंहिंजे तबियत जे मुताबिक़ उन सां एडजस्ट कोन थी सघी। इंसान खे पहिरियों मां चवंदो आहियां त तबियतुनि जो हिकु जहिड़ो हुजणु, ख़्यालनि में मुमासिलत हुजणु, उमिरि जो हिकु जेतिरो हुजणु, 5 साल 8 साल फ़र्क़ु, इहो फ़र्क़ु कोन्हे। पर जेकॾहिं मुड़ुस जी 50 साल उमिरि आहे ऐं कुंवार जी 25 साल उमिरि आहे, 18 साल उमिरि आहे, 20 साल उमिरि आहे, त सरीहनि जबर आहे। इहो त वॾो ज़ुल्म आहे। छो त हिकिड़ो 50 सालनि जो घोटु ऐं हुनजी 18 सालनि जी जो कुंवार, त 18 सालनि वारी मासूम न्याणी उहा कीअं 50 साल जे मुड़ुस सां मोहबत कंदी? ग़ैर तबई आहे, ग़ैर फितरी आहे। उन्हनि जे दरमियान इहा मोहबत थींदी ई कोन। छो त हुनजी अछी ॾाढी हूंदी, हुनजा वार अछा हूंदा, गोॾनि में ताक़त कोन हूंदसि, चहिरे में उहा कशिश कोन हूंदसि। जॾहिं चहिरे में उहा कशिश कोन्हे ऐं चहिरे ते अछा वार आहिनि, मथे ते अछा वार आहिनि, सीने ते अछा वार आहिनि, हलण में उहो तहरुक कोन्हे, मूवमेंट कान्हे, उहो मोल जिस्म आहे, हले त थो पर मोल आहे। उन शादी खे नाकाम थियणो पियो ऐं इहा छोकिरी एतिरी घणी दौलत हुजण जे बावजूद बि थोरो टाइम पंहिंजे मुड़ुस सां गॾु रही, वॾियूं गाॾियूं छॾे आई, वॾा महल छॾे आई ऐं कोर्ट में हिते अचे सूट फॉर डिसोल्यूशन ऑफ मैरिज, शादी जे ख़तमु कराइण वारो हिते केस दाख़िल कई। ऐं जॾहिं मूं हुन खां पुछियो त तव्हां इहो केस छो था दाख़िल करियो, ऐं जंहिं माण्हू खे, छो त हुनजो मुड़ुसु जॾहिं हिते आयो त हुन जा कपिड़ा तमामु ज़बरदस्त, सुठी हुनखे परफ्यूम लॻल, राडो डाई स्टार पातल,
बाह में ब्रेसलेट पातल सोन जो, सोन जूं ज़ंजीरूं, वॾी डिघी गाॾी लैंड क्रूज़र टाइप, 3-3 4-4 माण्हू हुन जे पोयां पिया हलनि। अहिड़ो सूरत हाल ॾिसी करे हुन छोकिरी खां मूं पुछो, जॾहिं उहो पंहिंजो जवाबु दाख़िल कराइण आया पंहिंजे वकील जे मार्फत, त मुंहिंजा बाबा मूं हुनखे चयो, बचा तव्हांजे मुड़ुस वटि त सभु कुझु आहे, हेॾी गाॾियूं, हेॾा हुनजा नौकर चाकर, ख़बर त कोन्हे त हुन वटि छा छा हूंदो मिल्कियत जी तफ़सील मूंखे कोन्हे। चई मिल्कियत तमामु घणी अथसि, 50,000 रुपया डेली ख़र्चु करे त बि करे सघे थो, पर मां 50,000 रुपया खे छा कंदुसि? 50,000 पन्ना मुंहिंजे कहिड़े कम जा आहिनि? मुंहिंजी जेका 18 सालनि जी जवानी वारी जेका स्टेज आहे, जेके मुंहिंजा ख़्वाब आहिनि, जेके मुंहिंजा अंदरि में उद्दमा आहिनि, जेका मूं वटि जवानी आहे, जोबन आहे, शबाब आहे, ख़ूबसूरती आहे, मासूमियत आहे, ऐं मुंहिंजी जेका ज़िंदगी जी उहा स्टेज आहे जिते मुंहिंजी बुलंद परवाज़ आहे, उन मुंहिंजी 18 सालनि जी उमिरि आहे ऐं हिन मुंहिंजे घोट जी मुड़ुस जी 50 साल उमिरि आहे। हिन सां मुंहिंजी ज़हनी हम आहंगी नथी थी सघे। पैसा डेली मूंखे छेले जो गोश्त खाराईंदो आहे, पखी आणींदो आहे, हरण जो गोश्त कॾहिं आणींदो आहे, तनूर जो गोश्त आणींदो आहे, देसी कुकड़ खाराईंदो आहे, देसी अंडा नाश्ते में हूंदा आहिनि, माखी मखण हूंदो आहे नाश्ते में, ड्राई फ्रूट में बादामियूं, अखरोट, पिस्ता, खाजा, नर छुआरा, ये सभु शयूं हूंदियूं आहिनि। फ्रेश फ्रूट में सभु क़िस्म फ्रूट जा जूस, पर मूंखे वठी ईंदो आहे सुठनि सुठनि होटलुनि ते, 4 स्टार 5 स्टार होटलुनि ते मूंखे मानी खाराईंदो आहे। बॉम्बे बेकरी तां केक वठी ईंदो आहे, शाम जो असां इवनिंग टी जेका वठंदा आहियूं, हाई टी, उहा बि असां बॉम्बे बेकरी जे मेक्रून केक सां वठंदा आहियूं। काफ़ी हूंदी आहे ऐं ॿियो ज़बरदस्त टिकियूं गोश्त मां, मच्छी मां तयारु थींदियूं आहिनि, उहे असांजी हाई टी में शाम जो असांजे लान ते हूंदियूं आहिनि, बंगले जे लान ते। इहे सभु शयूं, कपिड़ा बि ख़रीदारी जेका मूंखे कराईंदो आहे तमामु तरीन दुकाननि तां, उन जे बावजूद बि मुंहिंजी हिन सां अंडरस्टैंडिंग नथी थी सघे। ऐं मां चाहियां थी त भली मां कंहिं ग़रीब सां रिश्तो जोड़ियां, पर मुंहिंजी उमिरि जो हुजे ऐं उते ई मूंखे सुकून मिलंदो। हिन वॾी उमिरि वारे 50 सालनि वारे सां मां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। उन जवाबु दाख़िल कयो, प्री ट्रायल टास्क थिया उन छोकिरी ऐं उन हमराह जे दरमियान। पहिरीं तारीख़ ते ई हुननि जूं ॻाल्हियूं नाकाम थियूं। छोकिरी चयो त मरण खे तरजीह ॾींदसि, हिन सां मरण ज़हर खाई हुई, पथर, कारो पथर पी मरण खे तरजीह ॾींदसि, बिजली में वञी हथु ॾींदसि, पर हिन सां कोन गॾु गुज़ारींदसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। जज साहब, वधीक मुंहिंजी ज़िंदगी तबाह करणु चाहियो था त भली केस खे डिघो करियो, पर उन मां का बि रिज़ल्ट कोन मिलंदी। मां हिन मुड़ुस सां ज़िंदगी गॾु गुज़ारे नथी सघां। फैमिली कोर्ट जे जज साहब जॾहिं ॿिन्ही जो मौक़िफ़ ॿुधो, मां बि ॿाहिरि हुउसि, हुननि जो वकील साहब बि ॿाहिरि हुयो। कोर्ट उन ॾींहुं पहिरीं हियरिंग ते जीअं जवाबु दाख़िल थियो, उन खां पोइ जेका हियरिंग आई उन में प्री ट्रायल टास्क फेल करार न विया ऐं डिज़ोल्यूशन ग्रांट थी वियो, खुला ग्रांट थी वियो। ज़ाल मुड़ुस जे दरमियान तफ़रीक़ थी, जुदाई थी वई ऐं छोकिरी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण वारे रस्तनि ते हली वई। उन जे करे मुंहिंजा प्यारा साथियो, पैसा ॾिसी करे, गाॾियूं बंगला, खाइण पीअण ॾिसी करे पंहिंजे बचे जे मुस्तक़बिल खे तबाह न कजो। हुन जी तबियत पुछिजो। जॾहिं बचो तव्हां ॾियो था त उन खे ॾिसिजो त जंहिंखे तव्हां बचो ॾियो था उहो माण्हू तव्हांजे बचे जे लाइक़ु आहे या रुगो दौलत
ॾिसी करे तव्हां पंहिंजे बचे जी ज़िंदगी तबाह था करियो। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, शेयर कंदव ऐं वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचाईंदव त मुंहिंजो मौक़िफ़ ॿियनि ताईं पहुची सघे त जॾहिं पंहिंजे बचे जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करणु त उहो सोचे सम्झी करणु। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजूं नियाणियूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजी धरती ॼायूं पंहिंजे ज़िंदगी खे बहितर नमूने में अहिड़े नमूने में गुज़ारींदियूं जो हुननि खे सुकून ऐं आरामु हूंदो ऐं हुननि खे वर अहिड़ा मिलंदा, हुननि जा मुड़ुस हुननि खे अहिड़ा मिलंदा जेके पाण ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, दिमाग़ी तौर ते उहे मुतमइन हूंदियूं। इंशा अल्लाह ताला तव्हां ई असां पंहिंजे बचनि खे ख़ूबसूरत अयामनि मां गुज़रंदे ॾिसंदासीं जिते हुननि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ हूंदो। इंशा अल्लाह ताला तव्हां आबाद हूंदो। वधि में वधि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं ॿियनि खे पहुचाइजो। महिरबानी साथियो, अस्सलाम वालेकुम।